अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां निदा। हेडलाइंस सवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भली कार बुलेटिन जी शुरूआत कंदासीं। अहम ख़बर सां त ठिकरा टोलग ॻोठ गुलाम रसूल पिताफ़ी में पलाल मां 4 ॾींहनि खां गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। हथ आयल लाश जी सुञाणप ॻोठ आरीडो वासी पोहरियत नसीम अहमद महर तौर ते थी आहे। इतला मिलण ते मुबारक पुलिस वाक़े वारे हंध ॾांहुं रवानी थी वई आहे। मुबारक पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो लाश हथ अचण जो इतला मिलियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे। ठिकरा टोलग ॻोठ गुलाम रसूल पिताफ़ी में पलाल मां 4 ॾींहनि खां गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। हथ आयल लाश जी सुञाणप ॻोठ आरीडो वासी पोहरियत नसीम अहमद महर तौर ते रवासी सुञाणप थी आहे। इतला मिलण ते मुबारकपुर पुलिस वाक़े वारे हंध ॾांहुं रवानी थी वई आहे। मुबारकपुर पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो लाश हथ अचण जो इतला मिलियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे। ठिकरा टोलग ॻोठ गुलाम रसूल पिताफ़ीअ में पलाल मां 4 ॾींहनि खां गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हां खे अपडेट कंदा पिया हलूं। ठिकरा टोलग ॻोठ गुलाम रसूल पिताफ़ी में पलाल मां 4 ॾींहनि खां गुम थियल नौजवान जो लाश हथ आयो आहे। हथ आयल लाश जी सुञाणप ॻोठ आरीडो वासी पोहरियत नसीम अहमद महर तौर ते थी आहे। इतला मिलण ते मुबारकपुर पुलिस वाक़े वारे हंध ॾांहुं रवानी थी वई आहे। मुबारकपुर पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो लाश हथ अचण जो इतला मिलियो आहे। वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे।